नौशहर फ़िरोज़ में गंदगी ख़िलाफ़ अॼु 6 ॾींहुं म्यूनसिपल ऑफिस जे साम्हूं एहतजाज कयो वियो। शहर जे मुख़्तलिफ़ इलाक़नि पटीदन रोड, स्टेशन रोड, मिठियाणी रोड, मोरो रोड, शाही बाज़ार, कॉलेज रोड खां अलावा प्रेस क्लब में म्यूनसिपल ऑफिस साम्हूं बि बीठल गंदो पाणी बीठल। मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि म्यूनसिपल ऑफिस ॾाढो धरणो हयो वियो। एहतजाज जी अॻवाणी APA अॻवान मोहम्मद यूनिस राजपर, SUP अॻवान ख़ादिम सियाल, फ़क़ीर मीहर, अली बीहण, फ़रहाद गनी, धरती दणी तहरीक अॻवान दीन मोहम्मद तगड़, ज़ाहिद लुंड, M ज़फ़र तगड़, ज़मीर हुसैन वस्तड़ो, मौला बख्श मशहूरी ऐं ॿिया करे रहिया हुआ। इन मौक़े ते अॻवाननि चयो त नौशहर फ़िरोज़ जे नाअहल इंतिज़ामिया ऐं चूंडियल नुमाइंदनि जी लापरवाही सबबि नौशहर फ़िरोज़ शहर 14 वार्ड गंदगी जो ढेर बणिजी विया आहिनि, जंहिं सबबि नौशहर फ़िरोज़ जा शहरी मासूम ॿार ऐं शागिर्द मुख़्तलिफ़ बीमारियुनि में वठिजी विया आहिनि। पर अफ़सोस इंतिज़ामिया ऐं चूंडियल नुमाइंदनि जे कननि ते जूं बि नथी जुड़े। हुन चयो त नौशहर फ़िरोज़ जा रोड रस्ता, मेन चौक ऐं हेठियां वारा इलाइक़ा क़ब्रिस्ताननि, स्कूलनि ऐं मस्जिदुनि साम्हूं ड्रेनेज जो गंदो पाणी बीठल आहे, जंहिं करे शहरी सख़्तु परेशानियुनि खे मुंहुं ॾेई विया आहिनि ऐं दुकानदारनि जो कारोबार बि ठप थी वियो आहे। हर तरफ़ गंदगी जा ढेर हुजण करे शहर खंड जो ॾेख ॾेई रहियो आहे। म्यूनसिपल कमेटी जी 3 करोड़ खां वधीक बजट आहे, पर इहा रक़म कूड़नि वाउचर्स ज़रिए फॿाई वञे थी। सफ़ाई कंदड़ सभई मुलाज़िमनि खे वीज़ा ते छॾियो वियो आहे। हुननि आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो त म्यूनसिपल चेयरमैन डॉक्टर काशिफ मुस्तफ़ा मेमण, म्यूनसिपल ऑफिसर ऐं ऑडिट ऑफिसर ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। ॿी सूरत में धरणे जो दाइरो वधायो वेंदो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।